अस्सलाम वालेकुम। मैं सिटी मिटवार बाबा ला 12 इमाम 14 मैसूम पाठ नंबर 41। शेख सदूक पंहिंजे संद मां मोहम्मद बिन उस्मान बिन सईद खां रिवायत कई आहे तो खुदा जो कसम हर साल हज वारनि ॾींहंनि में इमाम ज़माना तशरीफ़ आवर थियनि था, खुदा जे मखलूक खे ॾिसनि था ऐं मखलूक बि खेनि ॾिसे थी, पर मखलूक खेनि सुञाणे नथी सघे। हिक ॿी रिवायत में शेख सदूक खां नकुल थियल आहे त मोहम्मद बिन उस्मान बिन सईद खां जॾहिं इहो पुछियो वियो त छा तव्हां इमाम ज़माना अलैहिस्सलाम खे ॾिठो आहे, त हिन जवाब में चयो त हा ॾिठो अथमि ऐं आख़िरी भेरो मूं खाना खुदा में संदनि ज़ियारत कई हुई। टियों नाइब हज़रत हुसैन बिन रूह नौबत अख़्ती इमाम ज़माना अलैहिस्सलाम जिन वकीलनि मां टियों वकील हज़रत हुसैन बिन रूह तोब खटी आहे, जेको मोहम्मद बिन उस्मान जी सिफ़ारत वारे दौर में उन जे पारां कुझु मामलनि जो निगरां हो। अल्लामा मजलिसी बजारुल अनवार में शेख टूसीअ जे किताब ग़ैबत जे हवाले सां रिवायत करे थो त मोहम्मद बिन उस्मान नज़र वारे वक़्तु चयो त वसियत वारो अमर हुसैन बिन रूह ॾांहुं मुंतक़िल थियणु घुरिजे। मुअतबर रिवायतुनि में इहो बि ज़िक्र आहे त मोहम्मद बिन उस्मान शिया बुज़ुर्गनि जो मशाइख़ खे गॾु करे चयो त जीअं ई मुंहिंजो मौत वाक़िए थिए त वकालत ऐं सिफ़ारत जो कमु इब्न अल क़ासिम हुसैन बिन रूह जे हवाले थी वेंदो। उन करे जो आउं खेसि पाण खां पोइ उन मनसब ते फ़ाइज़ करण जो पाबंद आहियां। बसि तव्हीं उन सां रुजू कजो ऐं मथे ते एतमाद कजो। इमाम ज़माना अलैहिस्सलाम जिन जे पारां हुसैन बिन रूह तोब खटी जे बारे में लिखियल ख़त में आहे त असीं हिन हुसैन बिन रूह खे सुञाणूं था। ख़ुदा ताला खेसि असां सां मुतारफ़ कराए, खेसि आलम बनाए संदसि तौफ़ीक़ात में मदद फ़रमाए। असीं संदसि ख़त में ऐं अमानत खां बाख़बर थियासीं ऐं संदसि दीनदारीअ खे क़ाबिल एतमाद सम्झूं था। जंहिं असांखे ख़ुशहाल कयो इहो यकीनन बुलंद मर्तबे वारो आहे। परवरदिगार आलम हिन जे मक़ाम ऐं मर्तबे में इज़ाफ़ो फ़रमाए। हुसैन बिन रूह जे हालात बाबति लिखियो वियो आहे त हू बगदाद में अहिड़ी तरह सचो करे रहंदो हो जो मुख़ालिफ़नि सां अहिड़े त हुस्न सलूक सां पेश ईंदो हो जो चइनी मसलकनि जा माण्हू इहो सम्झंदा हुआ त हिन जो तइल्लुक़ असांजे मसलक सां आहे। चोथों नाइब हज़रत अबी अल हसन अली बिन मोहम्मद समरी जॾहिं हज़रत हुसैन बिन रूह जे वफ़ात जो वक़्तु वेझो आयो त हिन इमाम ज़माना अलैहिस्सलाम जे हुक्म मूजिबि अबी अल हसन अली बिन मोहम्मद समरीअ खे पंहिंजो क़ाइम मक़ाम क़रार ॾिनो। अबी अल हसन अली बिन मोहम्मद समरी अमवाल वसूल कंदो हो ऐं इहो चवंदो रहंदो हो त ख़ुदा जो हिकु अमर आहे जेको पूरो थियणु घुरिजे, यानी ग़ैबत कुबरा वाक़िए थियणु घुरिजे। शेख सदूक लिखे थो त जॾहिं अली बिन मोहम्मद समरीअ जी वफ़ात जो वक़्तु वेझो आयो त खां इहो मालूम कयो वियो त तव्हां खां पोइ उन मामलनि बाबति वकील केरु हूंदो ऐं तव्हांजी जाइ ते केरु वेहंदो। उन सुवाल जे जवाब में अबी अल हसन अली बिन मोहम्मद समरी चयो मूंखे इजाज़त न आहे जो आउं उन सिलसिले में का वसियत करियां। ज़ाइरीन खे घुरिजे त काज़मीन जे मुक़दस शहर में क़यामत दौरान इमाम असर अलैहिस्सलाम जे चइनी नाइबनि जी ज़ियारत लाइ बगदाद ज़रूरु वञनि। शुबान जो मुक़दस महीनो ऐं आमद बा सादत इमाम महदी अलैहिस्सलाम शुबान मुअज़्ज़म जो महीनो मुस्लमान लाइ उहो मुक़दस मुतबरक ऐं अज़मत वारो महीनो आहे जंहिंजी इब्तिदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम सानिए ज़ुहरा सैयदा ज़ैनब अलैहिस्सलाम अलैहा गाज़ी अब्बास अलमदार अलैहिस्सलाम शहज़ादे अली अकबर ऐं शहज़ादे क़ासिम अलैहिस्सलाम इब्न हसन अलैहिस्सलाम जी आमद बा सादत सां थिए थी। इहो महीनो आहे जंहिंमें शबे बरात अचे थी। हीअ उहाई रात आहे जंहिंमें ख़ुदा पाक जा नेक बंदा संदसि ॾाढो पंहिंजे गुनाहनि लाइ तौबा ताइब थियनि था ऐं संदसि बारगाह में सर सुजूद थी इबादत कंदा आहिनि।
शुबानो बरकतुन भरियो महीनो आहे जंहिंजी 15 तारीख़ सिलसिले असमत जे 14 ऐं इमामत जे 12 कड़ी हज़रत साहिबुल असर वल ज़मा हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम जिन जी आमद बासादत आहे, जिन जे आमद लाइ सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा त हज़रत महदी अलैहिस्सलाम मुंहिंजी इतरत ऐं फातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जिन जी औलाद मां हूंदो, संदसि ज़हूर ज़माने जे आख़िर में थींदो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम संदसि पोयां निमाज़ पढ़ंदो। संदसि नालो मोहम्मद ऐं कुनियत अबुल क़ासिम आहे ऐं जॾहिं संदसि ज़हूर थींदो त पाण सारी दुनिया खे अदल ऐं इंसाफ़ सां भरे छॾींदा। असांजो इहो ईमान आहे त हिन दुनिया में ऊंद अंधकार ज़ुल्म जबर नाइंसाफ़ियुनि ऐं ॾाढा आहिनि जी जॾहिं यलगार वढंदी, जॾहिं ठोरनि खां सवाइ बाक़ी हिन काइनात जा वासी हक़ जे वाट छॾे ॾींदा, तॾहिं हीअ धरतीअ ते मौजूदु हुजत ख़ुदा जो ज़हूर थींदो। जहिड़े नमूने सां अल्लाह तबारक ताला आहे पर असां कंहिंखे ॾिसी नथा सघूं, जन्नत आहे पर असां ॾिठी कान्हे, दोज़ख आहे, हूरूं आहिनि, मलाइका आहिनि पर असां कॾहिं ॾिठा न आहिनि। अहिड़ी तरह वक़्त जो इमाम अलैहिस्सलाम बि मौजूदु आहे पर असांजी अखियुनि खां ग़ाइबु आहे। असन ज़हूर ज़माने जे आख़िर में उन वक़्तु थींदो जॾहिं बुरायूं ऐं बदियूं उरूज ते हूंदियूं। इहो यादि रखणु घुरिजे त हीअ काइनात कॾहिं बि हुजतुल्लाह खां ख़ाली न रही आहे ऐं हिकु ॾींहुं ज़रूरु संदन ज़हूर थींदो। असां ईमान सां सरशार मुस्लमान भाइरनि खे आमद बासादत हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम जे मुबारकबाद ॾियूं था ऐं संदन जल्द ज़हूर अलाह धणी दर दुआगू आहियूं, छो जो संदन ज़हूर थींदे ई पाण अलैहिस्सलाम काइनात मां ज़ुल्म जबर बरबरियत ऐं गुमराह कंदड़ रस्तनि खे ख़तमु कंदा, अदल ऐं इंसाफ़ क़ाइमु कंदा, तॾहिं इंसाफ़ लाइ वाझाईंदड़ ऐं ज़ुल्म ऐं जबर में पीसजंदड़ इंसाननि खे छोटकारो ऐं अदल नसीब थींदो। ॿारहं इमाम 14 मसूम ही मवाद मददी किताब माहवार पढ़ा दो उन मां हासिल कयो आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सूरह फातिहा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्ज़ूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। हीअ साले सवाब मोहम्मद सिद्दीक़ मिठवर बाब हाला जे वालिदैन उनके बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिलन सुब्हानक व क़िना अज़ाबन नार। रब्बना इन्नका मन तुदखिलिन नार फ़क़द अख़ज़ैतहु व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। रब्बना इन्नना समिअना मुनादियन युनादी लिल ईमान अन आमिनू बिरब्बिकुम फ़आमना। रब्बना वग़्फ़िर लना ज़ुनूबना व कुफ़रना सय्यातना व तवफ़ना मअल अबरार। रब्बना व आतना मा वअदतना अला रुसुलिक वला तुख़ज़िना यौमल क़ियामत इन्नक ला तुख़लिफ़ुल मियाद। रब्बना आतना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरत हसनतम व क़िना अज़ाबन नार। रब्बना ला तुआख़िज़ना इन नसियना व अख़्तअना। रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीन मिन क़ब्लिना। रब्बना वला तुहमिलना मा ला ताक़त लना बिह वाफ़िना वाग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन।
रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब। रब्बना इन्नका जामिउन नास लियौमिन ला रैब फ़ीह इन्नल्लाह ला युख़्लिफ़ुल मियाद। रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना व अख़्तअना। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। रब्बना इग़फ़िर ली वल वालिदैया वलिल मुअमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला सय्यदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन आमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद।